मुफ्ती साहब माशा अल्लाह हिन इस्लामी साल 1447 ऐं ईसवी साल 2025 में 1500 जश्न विलादत मल्हायो पियो वञे, इन ते कुझु रोशनी विझंदा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके शरीफ़ में 53 साल गुज़ारिया ऐं मदीने शरीफ़ में 10 साल गुज़ारिया ऐं जेकी हिजरी तारीख़ आहे, जीअं हाणे 1447 हिजरी हली रहियो आहे, त 1447 हिजरी यानी नबी करीम अलैहिस्सलाम जॾहिं हिजरत फरमाई उन खां इहे तारीख़ ऐं साल शुरू थिया। सो 53 साल ऐं 1447 साल, मके शरीफ़ जी ज़िंदगी 53 साल 1447 साल, इहे जॾहिं मिलायूं था त इहे 1500 साल था थियनि। इन निस्बत सां आशिकाने रसूल हिन साल जॾहिं नबी करीम अलैहिस्सलाम पैदा थिया त पाण जे पैदा थियण खां वठी अॼु जी तारीख़ ताईं यानी 1500 साल थियनि था। इन ख़ुशी जे हिसाब सां 1500 जश्न ईद मिलादुन नबी मल्हायो थो वञे। सो मिलादुन नबी जीअं पहिरियों पोइ मल्हायो वञे, हिन दफ़े बि उहे ई मल्हायो वेंदो शरीअ जे जाइज़ तरीक़े में रही। पर इंसान जो हिकिड़ो ज़हन आहे, जेकी शइ कुझु नई हूंदी आहे इंसान जो ज़हन उनखे क़बूल कंदो आहे। त अल्हम्दुलिल्लाह अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुम लालिया जे तरफ़ां बि असांखे जेको हदफ़ मिलियो आहे त इंशा अल्लाह हिन साल 1500 ईद मिलादुन नबी जे करे असां 1500 मस्जिदूं ठाहींदासीं। अहिड़े तरीक़े ते जेके असांखे ॿुधनि था तव्हां बि हस्बे तौफ़ीक़ नबी करीम अलैहिस्सलाम जी ख़िदमत में को न को नज़रानो पेश कयो। 1500 दफ़ा दुरूद शरीफ़ पढ़ो, 1500 रुपया अगरि तव्हां में सघ या 1500 रुपया सदको ख़ैरात कढो, जंहिंमें घणी सघ या 15,000 रुपया सदको ख़ैरात कढो, जंहिंमें अञा घणी सघ या अल्लाह पाक उनखे नवाज़ियो आहे 15 लख रुपया सदको ख़ैरात कढो। त हस्बे तौफ़ीक़ ऐं इन सां गॾोगॾु हिकिड़ो वॾो अजर जो मौक़ो अव्हांखे मिली रहियो आहे। अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी जे मजलिस ख़ुद्दामुल मसाजिद तहत जिथे बि मस्जिदूं ठही रहियूं आहिनि, अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुम लालिया ऐलान कयो आहे, उते बि अगरि तव्हां पंहिंजे हिसाब सां सदको ख़ैरात कयो ऐं मस्जिद जी तामीरात में हिसो मिलायो, इहो बि हिकिड़े तरीक़े सां 1500 जश्न ईद मिलादुन नबी खे मल्हाइण जो तरीक़ो आहे। ख़ुलासे कलाम इहो त पंहिंजे हस्बे तौफ़ीक़ पंहिंजी सघ मुताबिक़ सदको ख़ैरात कयो, कारे ख़ैर में हिसो वठो, नबी करीम अलैहिस्सलाम ते जेतिरो थी सघे दुरूद शरीफ़ पढ़ो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेतिरो थी सघे सलाम पढ़ो, ग़रीबनि जी मदद कयो, मरीज़नि जी तीमारदारी कयो। हर कम में नियत इहा रखो त मां नबी करीम अलैहिस्सलाम जो हिन साल जे हिसाब सां जश्न ईद मिलादुन नबी मल्हायां थो, इंशाअल्लाह अज़्ज़ व जल इन जो सवाब मिलंदो। सोशल मीडिया सिंधी दावत इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।